नाज़रीन, जैकमाबाद में 41 ॾींहं भी लॉकडाउन बरक़रार है। मानू घरनि ताईं महदूद आहिनि। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नवाज़ सोलंकी। जी नवाज़। जी, जैकाबाद में अज भी सिंध हुकूमत पारां ऐलानियल लॉकडाउन ते अमल जारी है। कोरोना जी वबा के शिकस्त ॾियण लाइ पुलिस जेको आहे लॉकडाउन ते अमल कराइण लाइ जतन करे रही है। जैकाबाद में पुलिस जा जतन तो जारी आहिनि, पर जैकाबाद जी आवाम जेकी आहे उन खे संजीदा कोन पई वठे। जैकाबाद जी आवाम उहे दुकान भी खोली वठी आहे जेका SOPs में न खोलण घुर्जनि। पुलिस ऐं दुकानदारनि जी जेकी अखबूट जारी है। पुलिस अचे थी तो दुकानदार पंहिंजा दुकान बंद था करे छॾनि, शटर हेठि जॾहिं वञे थी तो वरी पुलिस जे वञण खां पोइ शटर मथे करे छॾनि था। सॼो ॾींहुं इहो सिलसिलो शाम 5 बजे ताईं जारी रहे थो। जॾहिं त जैकाबाद में कोरोना जी जेकी वबा आहे उहा तेज़ी सां पखिड़िजी रही है। अॼु बि जेको आहे त 19 नवां केस जेका ज़ाहिर थिया आहिनि। 19 नवनि केसनि ज़ाहिर थियण खां पोइ जैकाबाद में केसनि जी जेकी कोरोना मरीज़नि जी तादाद आहे उहा 54 थी वई आहे, जंहिंमें जैकाबाद जे जेके लोकल ट्रांसमिशन आहे उहा 44 आहे, जॾहिं त 10 जेका आहिनि उहे तबलीगी जमायत जा मरीज़ आहिनि। जैकाबाद में कोरोना जे तेज़ी पखड़ खां पोइ जेको आहे त कुझु इलाइक़ा भी सील कया विया आहिनि। इन खां अलावा जेको आहे त जिम्स में जेको आहे त जेको अमले में जेको जिम्स जे हिकिड़े अमले में जेको आहे त कोरोना जी टेस्ट पॉजिटिव आई आहे, जंहिं बाद जैकाबाद जी जेकी जिम अस्पताल आहे उहा वीरानी जो ॾेख रही आहे। कोरोना जे ख़ौफ़ खां जेको आहे त डॉक्टर ऐं जेका अमलो आहे उहे जेका आहिनि त भॼी विया आहिनि। ऐं हाणे जेको इहा ॻाल्हि आहे त जेका गार्ड्स उते ड्यूटी ॾियनि था उन्हनि जी टेस्ट ज़रूरी आहे, छाकाणि त हर मरीज़ के जिम्स जा जेका गार्ड आहिनि उहे उन्हनि खे जेको आहे त लाइन में बीहारींदा आहिनि, कतार में बीहारींदा आहिनि। उन्हनि सां जेको आहे उन्हनि जी जेको आहे त पंहिंजो कलामी थिए थी। इन जे करे ज़रूरी आहे त उन्हनि जेका गार्ड्स आहे उन्हनि जी टेस्टां बि थी वञनि, अमले जी टेस्ट बि थी वञनि। जैकाबाद में राशन की सूरत हाल इहा आहे त सिंध सरकार पारां ऐलानियल जेको राशन आहे 1 हफ़्ते खां वठी बंदि आहे। ॿियुनि समाजी तंज़ीमनि पारां बि राशन बंदि कयो वियो आहे, जॾहिं त जैकाबाद जो समाजी अॻुवाण जेको शेरमन मुग़ैरी आहे उन पारां जेको लॉकडाउन जे पहिरें ॾींहं खां वठी जेको राशन ॾियण जो सिलसिलो हुयो उहो अॼु ॾींहं ताईं जारी आहे, जंहिं करे जैकाबाद शहर में राशन जी खोट जेकी आहे ॿियनि शहरनि जे भेट में घटि आहे। जी।